रिजवान प्लाजा बोर्ड ऑफिस सखर जी रवासन नुज़रत सनम मेमुन प्रेस क्लिप पहुंची तमाचानी थाने जे अगूणे एसएचओ जावेद मेमुन खिलाफ मुज़ाहिरो करे संगीन किस्म जा इल्जाम मरींदे दाहियों आहे त पुलिस अमलदार काफ़ी सालन खां खेसि जिनसी हिरासा ऐं ब्लैकमेल कंदो रहियो आहे। हिते पढ़ाई सां गॾु स्टूडेंट्स जी पर्सनैलिटी ग्रूम करण ते भी काफ़ी फोकस कयो वेंदो आहे। हितां जा टीचर्स जाम इनकरेजिंग हूंदा आहिनि। अगर तव्हां भी कामयाबी हासिल करण चाहियो था ऐं हिकु रोशन मुस्तक़बिल जी तलाश में आहियो त अॼु हिकिड़ा यूनिवर्सिटी में दाख़िलो वठो। जंहिंजा डीआईजी सखर तारिक अब्बास कुरैशी वटि समूरा सबूत पेश किया जिन आधार खेसि गिरफ़्तार करे लाकअप भी कयो वियो, पर इन बावजूद मुंहिंजियूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल कराई वयूं आहिनि। मां पीरकोट खां बिलोंग कयां थी पई। मुंहिंजी शादी सखर में थी आई आहे। 2009 में मां शादी कई आहियां। 2010 खां वठी एसएचओ जावेद में जीअं मूंखे ॾिठो तीअं मुंहिंजे कढ लॻणु शुरू थी वियो। मां कीअं बि करे पाण खे कुझु हुन खां परे कयो, पासे कयो। हिन घर मुंहिंजो अचणु वञणु हे बि ख़ुदि बोर्ड ऑफिस में रहंदा हुया, जिते मां रहंदी आहियां उते ई रहंदा हुआ। हिन जे घर अचणु वञणु हुजो। उन खां बाद में हिन घरवारी सां कुझु ॿुधायो फ़ोटो निकितल आहे जिन ते ब्लैकमेल करे पियो, चए पियो मां पंहिंजी घरवारी खे अलॻि करे तोसां गॾु मां माण्हू बि विहाए थो सघां। जेकॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हि न मञी, मूंसां दोस्ती न रखी, मुंहिंजे ख़र्च ते न वेठीअ त मां तुंहिंजा फ़ोटो वायरल करे दुनिया में तोखे बदनाम ऐं ज़लील कंदुमि। जेकॾहिं नथी ॻाल्हि मञे त मां तुंहिंजे ख़िलाफ़ु 10 किलो चर्स जो केस बि हणाए थो सघां, छो जो मूंखे पावर आहिनि। मां एसएचओ आहियां। 2022 में ठीकु आहे, वापसि सखर आयो, हिन जी बदिली थी वई। उन खां पहिरियां पटनी थाना ते उते बि हिकु लेडीज़ सां हिन ईअं ई कयो। उन लेडीज़ जो कोर्ट में केस हली रहियो शीशनि में। उन हिन नंगा फ़ोटो कढी करे उनखे ब्लैकमेल हिरासा कयो। उन जा बि मूं वटि काग़ज़ पिया आहिनि जेको हुन जो हली रहियो आहे केस। उन मजबूर थी आख़िर काग़ज़ मूंखे ॾिना त आवाज़ जेकॾहिं तो उथारियो आहे त हिनखे छॾिजो न। ठीकु आहे, मां जीअं त FIR कराई, डीआईजी साहिब खे मां सॼा सबूत ॾिना, हर शइ ॾिनी। डीआईजी साहिब जेकॾहिं मुंहिंजे सबूतनि ते न करे हा सर, तव्हां ख़ुदि सोचो, जे मां कूल ॻाल्हायां, को मां ड्रामो ठाहियां त ऑन ड्यूटी ऑफिसर एसएचओ जावेद अली मेमन पंहिंजे थाने ते वेठल ऑन ड्यूटी ऑफिसर जा सबूत ॾिसी करे डीआईजी साहिब ख़ुदि पुछेसि थो जावेद मेमन आहे तूं? चई हा। चई तूं एसएचओ, तूं हिन घर वियो आहे? चई हा सर मां वियो। तूं हिन राहुल आहे ईअं सटियो, हिन सां तूं बदतमीज़ी कई आहे, हीअ तोखे क़ुर जा वास्ता ॾिए थी, मुंहिंजा फ़ोटो ऐं वीडियो डिलीट कर, तूं हुनखे हुननि ते धमकियूं थो ॾिए पियो। ख़ुदि डीआईजी साहिब सखर डीआईजी साहिब हिन खां ख़ुदि इहा शइ पुछा कई। उन जे बावजूदि जंहिं टाइम FIR जो सर हुकुम थियो, शाम ते एसएचओ जावेद मेमुन थाने ते घुराए कुझु चंद माण्हुनि खे मेमुननि खे उहे वीडियोज़ जिन ते ब्लैकमेल करे रहियो हुयो ऐं मूंखे हिरासा करे पियो, उहे वीडियोज़ हिन लीक करे छॾिया। मां डिवोर्स लिस्ट ज़रूरु आहियां, पर पोइ बि का मुंहिंजी इज़त आहे। हिकु एसएचओ जावेद मेमुन थी करे जे दुनिया सां कयो आहे, अॼु उहो मूंसां करे थो। मूंखे जेकॾहिं इंसाफ़ न मिलियो, मां 5 बचनि सूदो ख़ुदकशी कंदमि ऐं इन ज़िम्मेदार सिर्फ़ु उहा कोर्ट हूंदी या अदालत हूंदी। ऐं जेके मिनिस्टर MA में वेठा आहिनि न, जेके मुंहिंजे मथां इहे करे रहिया आहिनि त तव्हां एसएचओ जावेद जो जेकॾहिं केस न खयूं त असां तव्हां सां कुझु बि करे था सघूं, उहे ई हूंदा। इहा सॼी आल मेमुन बिरादरी हूंदी। मूंखे शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे उन्हनि जे ख़िलाफ़ु जेके मुंहिंजा वीडियो वायरल कनि था पिया। आख़िर कंहिं हक़ु ॾिनो आहे? तव्हां ख़ुदि सोचो नी, जेकॾहिं मां ख़राबु औरत हुजां या कुझु हुजां त अॼु मां गाॾियुनि में घुमां, अॼु मां सर हिन हालत में न हुजां, हिन पोज़ीशन में न हुजां। मुंहिंजा 5 बचा आहिनि मूं वटि, कॾहिं उहे पैसा न हूंदा आहिनि त मां 2000 पंहिंजे बचनि जी फीस भरी सघां। घणा ॾींहं मुंहिंजा ॿार स्कूल न वेंदा आहिनि। तव्हां ख़ुदि सोचो, का ख़राबु औरत जी पोज़ीशन हीअं न आहे हूंदी। मां इहा शइ फेस नथी करे सघां, मां ॿाहिरि नथी निकिरी सघां। मूंखे माण्हू गंदियूं कमेंट मिटियूं था ॾियनि। आख़िर एसएचओ जावेद केसी ताईं राज हलंदो? जॾहिं ते इल्ज़ाम में ठाहियल पुलिस अमलदार तरफ़ां वकील मेहराब खोसो ऐं सिकंदर अली जोणे जो मार्फत अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मथसि लॻल इल्ज़ामनि खे कूड़ो ऐं बेबुनियाद करार ॾींदे केस ख़तमु करण जी इब्तिदा कई आहे। अदालत तरफ़ां पुलिस अमलदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर करण जे ॿिए ॾींहं ते ॼाणायल औरत प्रेस क्लिप आॾो पहुची एहतजाज रिकॉर्ड कराईंदे IG सिंध ऐं लाॻापियल ऑफिसरनि खां मुतालबो कयो आहे त खेसि जिनसी हिरासा ऐं ब्लैकमेल कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई करण सां गॾु सोशल मीडिया ते नाज़ेबा तस्वीरूं अपलोड कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि इंसाफ़ ॾियारियो वञे। जेकॾहिं खेसि इंसाफ़ न मिलियो त हू 5 बचनि सां गॾु ख़ुदकुशी करे छॾींदी, जंहिंजी ज़िम्मेवारी सब इंस्पेक्टर जावेद मेमुन मथां आइद थींदी। कैमरामैन सज्जाद संजरानी सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़ सखर।